नाज़रीन, सॼे मुल्क जी हैदराबाद में बि यौम आशूर इंतिहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया हुआ। उन हवाले सां पेश आहे अब्दुल रसूल चांडियो जी हीअ रिपोर्ट। हैदराबाद में योम आशूर जो मरकज़ी मातमी जुलूस कदमगाह मौला अली खां बरामद थियो। जुलूस में ज़ुलजनाह, ताज़िया ऐं मुख़्तलिफ़ तबरकात अज़ादारनि जी अक़ीदत जो मरकज़ बणियल हुआ। मातमी जुलूस में शामिल मर्द, औरतूं ऐं ॿारड़ा सीना ज़नी कंदा रहिया। मातमी जुलूस रेशम घिटी खां थींदो। जॾहिं महफ़िल हुसैनी वटि पहुतो त अज़ादारनि ज़ंजीर ज़नी कई। जुलूस पंहिंजी गुज़रगान खां थींदो तिलक चाड़ी वटि पहुतो त जुलूस में शरीक अज़ादारनि ज़ुहरैन जी निमाज़ अदा कई। निमाज़ जी अदायगी खां पोइ जुलूस अरईम शॉपिंग सेंटर खां थींदो करबला दादन शाह में नहर थियो। मरकज़ी मातमी जुलूस जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया हुआ। जुलूस जा इंतज़ाम संभालण लाइ 1500 पुलिस, 200 रेंजर्स अहलकार मुक़रर हुआ, जॾहिं त ऊचुनि इमारतुनि मथां 30 शार्प शूटर मुक़रर हुआ। जुलूस जे गुज़रगान ते 30 खां वधीक सीसीटीवीज़ कैमरानि ज़रिए मॉनिटरिंग कई वई, जंहिं लाइ डीएसपी सिटी जी ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो हो। कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच, डीआईजी शर्जील खरल बि जुलूस जे हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते एसएसपी अब्दुल सलाम शेख खेनि ब्रीफिंग ॾिनी, जंहिं ते अमलदारनि इत्मिनान जो इज़हार कयो। शाम थींदे ई कदमगाह मौला अली ते शामे ग़रीबा बर्पा कई वई। करबला जे शहीदनि खे लुटकनि जी भेटा पेश कई वई। साथी रिपोर्टर सलीम अल्लाह ऐं कैमरामैन ज़ाकिर लिगारी सां गॾु अब्दुल रसूल चांडियो, मेहरान टीवी, हैदराबाद।